बढ़ के दिल ने तुझे पुकारा है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं बीबी ख़दीजा अल मारूफ़ बीबी इमाम दुख्तर हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम हमशीरा इमाम रज़ा अलैहिस्सलाम, जेका कुझु साल पहिरीं अलामा हसन ज़फ़र नक़वी साहिबु जेको पाकिस्तान जो मारूफ़ शिया आलिम दीन आहे, जंहिं तस्दीक़ कई थी बीबी ख़दीजा बीबी अल मारूफ़ बीबी इमाम जी मज़ार मुक़दस हिते आहे, जंहिंजे हवाले सां जेको आहे सो मुकमल तौर ते ये वीडियो पूरे पाकिस्तान यानी कि पूरी दुनिया में सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जे तसलसल सां इहा ॼाण पूरे तमामु तर ख़िते जे मोमिनीन अज़ादारनि ताईं पहुती हुई। जिन नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं बीबी ख़दीजा अल मारूफ़ बीबी इमाम जी मज़ार ते, जेका पाण हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जी दुख्तर आहिनि। ऐं असां बीबी पाक जी ज़ियारत जे लाइ दौड़ जे लाइ नवाबशाह खां हिते कई आयासीं। साईं जी ज़ियारत करे सलाम करे वापसि वञी था। सलाम अलैकुम या अली मदद। साइण आलिया बीबी ख़दीजा अल मारूफ़ बीबी इमाम जी जेका मज़ार जो ॿाहिरियों जेको आहे एतो आहे, जेको आहे सो मज़ार जो तव्हांखे नज़र ईंदो। ऐं उनखां पोइ हीअ जेके सो मज़ारूं आहिनि इहे बीबी जी मज़ार सां लॻोलॻि कुझु अंदरि बि हुयूं कुझु ॿाहिरि बि हुयूं। हिते ॿुधाइनि पिया मक़ामी माण्हू त हीअ कुझु बीबी जूं साहेड़ियूं ऐं या सहेलियूं हुयूं ऐं कुझु कनीज़ियूं हुयूं जेके बीबी जी ख़िदमत चाकरी में हुयूं। इहे तारीख़ी पस मंज़र जे हवाले सां इहे कुझु हवाला मिलनि था। तक़रीबन तमामु तर जेके बि दूर दराज़ खां मोमिनीन अचनि पिया, सैयद अल अबायो शाह साहिबु मौजूदु आहे, जंहिं सां ॻाल्हि ॿोल कईसीं, पर साईं चवे थो त जेको आहे सो मूंखे तक़रीबन 2 साल खनि लॻभॻि अरिसो थी वियो आहे। एतिरो सही तक़रीबन 2 साल जे लॻभॻि मुंहिंजो अरिसो थी वियो आहे। तमामु तर मोमिनीन अज़ादार या जेके बि इंसान राति अचे थी पई उनजी असां ख़िदमत चाकरी कयूं था, पोइ चांहि जी सबील हुजे या पाणी जी सबील हुजे उहा पेश कयूं था, या तमामु तर न्याज़ो लंगर जंहिं मक़सूद ॼाणंदे थिए थो पियो ऐं तमामु तर मोमिनीन खे उहो पेश कंदा आहियूं त जीअं लंगर न्याज़ मां मुस्तफ़ी थियनि। असांखे ख़ुदि इहो इन हवाले सां इनवाइट कयो त तव्हां ज़ियारत करे ईअं न वञिजो जेसिताईं असांजी चांहि जी ऐं पाणी जी सबील न पीजो। बिल्कुलु असां ज़रूरु साईं जन जी चांहि जी सबील बि पीतीसीं ऐं पाणी जी सबील बि पी, पोइ हाणे पाण बि गामज़न आहियूं पंहिंजे सफ़र ऐं ॿी मंज़िल तरफ़। जीअं त अगमकोट कब्रिस्तान में असां सां जेको मौजूदु आहे औक़ाफ़ खाते जो आला अमलदार अलीगुल लगारी साहिबु, सो उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन खां पुछंदासीं त जेके सो इहे अगमकोट वारी जेका एरियाज़ आहे कब्रिस्तान वारो जेको आहे सो हीअ जेका सो सूरत हाल आहे इहा कॾहिं खां वठी वायरल थी या केतिरे अरसे खां वठी आहे, जॾहिं त हिते बीबी इमाम सां गॾोगॾु तमामु तर जेके सो ॿिया बि मुक़बरा मिलनि था, जेके सो सिंध जा काफ़ी काज़ी बि रहिया आहिनि, के हुकुमरान बि रहिया आहिनि। उन हवाले सां असां जेको आहे सो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। दलील ॾींदो वञा पंहिंजे सभ खां पहिरीं त दुनिया जे लाइ खणी ही 2002 में बीबी पाक जो ज़हूर थियो आहे। हिकिड़ी शइ असांखे मिली आहे सदियुनि खां वठी नसल दर नसल, उहा या त मदीने वारी बीबी। असांजे वॾा जेके असांखे नसल दर नसल ॿुधाईंदा रहिया त बाबा हिन कब्रिस्तान में हिकु बीबी मदीने जी आहे। उन्हनि खे नाले जी ख़बर न हुई त उहा ख़बर बि न हुई त उहा बीबी कहिड़ी जॻह ते मुदफ़न आहे। कब्रिस्तान त हीअ ई आहे, कहिड़ी जॻह ते मुदफ़न आहे। पोइ इहा नसल दर नसल ॻाल्हि हलंदी रही पोइ 2002 में हिकिड़ो सैयद आहे, उन खे बिशारत थी ऐं उन अची जेको आहे सो हिते कई। साईं पाण हयात जी हाल हयात आहे जी। हा हा ऐं हाणे त अलामा हसन ज़फ़र नक़वी हा साल पहिरियां सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु? हा, असांजो चवणु इहो आहे न, ॾिसो न सैयद जेका ॻाल्हि कई पए उहो ग़रीब मिसकिन माण्हू आहे, उनजी ॻाल्हि ते माण्हुनि तवजह घटि पए ॾिनी। ऐं हिकिड़ो आलिम थी करे जॾहिं उन तहक़ीक़ करे उहा ॻाल्हि वायरल कई त उनजे ॻाल्हि ते जेको सो माण्हुनि यकीन कयो। अलामा हसन ज़फ़र नक़वी मुंहिंजे ख़्याल में 17 या 18 में हिते आयो, जॾहिं उन अची इन शइ जी तस्दीक़ कराए पोइ ईरान ताईं जेको ॿुधो आहे असां त ईरान ताईं वियो आहे, हिन जे कुतुबे जा फ़ोटो वग़ैरह कढी करे पोइ उतां तस्दीक़ कराए पोइ इहा शइ हुन वायरल कई आहे त जेका हीअ पाक बीबी आहे सा इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जी जेका आहे सा दुख्तर आहे, मौला रज़ा अलैहिस्सलाम जी भेण आहे। ऐं इन जो नालो असुलु जेको आहे सो बीबी ख़दीजा ॿुधाइनि था, अल मारूफ़ आहे बीबी इमाम। ऐं उनखां पोइ उन ॿी ॻाल्हि कई त
ईरान जा बि उलमा कुझु माना ॿुधाए पियो त असांजी कंदा जॾहिं गुफ़्तगू थी ईरान जा बि उलमा इन ॻाल्हि जी तस्दीक कनि था त इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जी जेका न्याणी दुख्तर उहा सिंध जी तरफ़ राह गामज़न हुई सफ़र या आख़िरी क़याम हुनजा उते ई पूरा थिया। हा बिल्कुलु ईअं ई आहे त उन्हनि जेका तस्दीक कई आहे त भई हितां खां हू सिंध ॾे रवाना थिया आहिनि, हिजरत कई आहे उन्हनि सिंध ॾे, पोइ सिंध जे कहिड़े मक़ाम ते विया आहिनि क्या उहा उन्हनि जी उहा तस्दीक हू नथा पिया कनि। उनखां पोइ जेका सोशल मीडिया ते वायरल थी उनखां पोइ छा हिते मजलिसूं थियनि थियूं, जशन थियनि था या ख़ासि ॼाण ते बस गिरदाई जा या पूरे पाकिस्तान मां का मोमिनीन कराम या ॿाहिरि मुल्क जा के अचनि था जी अबू अयाम अज़ा में ऐं जेके हिते तमामु वॾी रश हूंदी आहे, तमामु वॾी रश हूंदी आहे, छो जो माण्हू हिते जेके ईअं बि नथा चई सघूं सिर्फ़ु मक़ामी परे परे जा माण्हू टंडो आदम टंडो अलायार मीरपुर ताईं जा माण्हू मशी करे जेको हिते ईंदा आहिनि। अमूमन चेलम ते जेको लखनि जी तइदाद में ज़ाइरीन हिते गॾु थींदा आहिनि। बाक़ी अयाम अज़ा में जेको 9 तारीख़ ते वॾो प्रोग्राम थिए थो लेडीज़ जो, लेडीज़ तमामु घणी अचे थी हिते। बैनल सूबाई चऊं, बैनल सूबाई माण्हू जेके हाणे अचनि पिया उन्हनि खे जीअं जीअं हाणे ख़बर पवे पई मीडिया सोशल मीडिया ज़रिए त हू उतां खां कूच करे ज़ाहिरत लाइ अचनि था पिया, छो जो ज़ाहिरीन अचनि था, मिसाल तौर पंजाब खां अचनि था ऐं KPK खां अचनि था, हितां पिशावर खां, खोजदार खां, कोयटा खां, हितां खां ज़ाहिरीन अचनि था, जेके बसूं भरे अचनि था। PC मंज़ूर थी वई आहे अल्हम्दुलिल्लाह चंद ॾींहं पहिरीं, जेको असांखे लेटर बि मौसूल थियो आहे ऐं इंशाअल्लाह जून खां पोइ जेको आहे सो प्रोग्राम हिते बीबी पाक जे रोज़े जो ऐं पिलस में फैसिलिटीज़ जो कमु शुरू थी वेंदो हुयो ऐं इंशाअल्लाह कोशिशि इहा आहे त जल्द खां जल्द इहे जेके फैसिलिटीज़ जे आहिनि गवर्नमेंट जी बि तवजह आहे, डिपार्टमेंट जी बि तमामु वॾी तवजह आहे। जॾहिं हीअ वरी नई आबादी थी आहे, कुझु चंद मक़बरा जेके आहिनि उहे पंहिंजी असुल हालत में आहिनि या बाद में तामीर कया विया आहिनि। जीअं तव्हां ॾिसो था त हीअ बि बाद में तयारु कया थियो आहे, मदर पठान जे दौर खां पोइ वरी हिनखे दोबारा तामीर करायो वियो आहे ऐं प्लस में ॿिया मज़ारत जेके आहिनि उहे बाद में जेके आहिनि से तामीर कराया विया आहिनि। 2002 जे लॻभॻि जेका सो बीबी जी मज़ार जी जेका सो या मज़ार जी जेका जॻह आहे दरियाफ़्त अथई, उनखां पोइ जेको आहे सो असांजी मक़ामी शहद हो, पर उहो हींअर गैर मौजूदु आहे, जेको पंहिंजे कंहिं कमकार सां साईं वियल आहे, न त उन सां बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कयूं आहे। पर उन सां गॾोगॾु साईं ॿुधायो त साईं जेका सो बीबी ख़दीजा अल मारूफ़ बीबी इमाम दुख्तर इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम हमशीर आहे इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी मज़ार जेका हिते वाक़िआ आहे, जंहिंजी पाकिस्तान जो मशहूरु आलिम दीन अलामा हसन ज़फ़र नक़वी साहिब जंहिंजी 2 साल पहिरीं या तक़रीबन 3 साल पहिरीं इहा तस्दीक कई हुई थी बीबी पाक साईं जी जेका सो मज़ार अक़दस आहे। पूरे पाकिस्तान मां जेके सो कुंड कुर्श मां तमामु तर मोमिनीन अज़ादार मोबान अहल बैत या तमामु तर अहल बैत सां मोहबत रखंदड़ ज़ियारत लाइ कंहिं न कंहिं ॾींहुं ज़रूरु अचनि था। ऐं उन सां गॾोगॾु हिते साईं जन ॿुधायो त अरबईन जो ॼाड़ो बि मल्हायो पियो वञे। उनखां पोइ जेके आइमा मासूमीन जा ख़ुशूसी ॼाड़ आहिनि, पोइ गम हुजे या ख़ुशी जा ॼाड़ हुजनि। असां अव्हां खां इजाज़त वठंदासीं साथी रिपोर्टर राजा शजर अब्बास सां गॾु बादशाह जान, अगमकोट, गुलाब निगारी, तालको मातली, ज़िलो बदीन, सिंध, पाकिस्तान। मेरी बीबी आंसुओं में दुआ मांगी है, तेरी तस्बीह पढ़ के दिल ने तुझे पुकारा है।